अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जेकॾहिं वाकई असीं उन्हनि ॾांहुं फ़रिश्ता बि लाहियूं हा ऐं मुर्दा क़बरुनि मां उथी बि उन्हनि सां ॻाल्हाइनि हा, उन्हनि वटि सभु शयूं आम्हूं साम्हूं आणियूं हा, त बि उहे ईमान न आणीनि हा सवाइ उनजे जो अल्लाह चाहे। पर उन्हनि मां घणा जहालत यानी बेवकूफ़ी ऐं बेसमझीअ जूं ॻाल्हियूं कनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ीअ तरह सां शैतान सिफ़त यानी शरीर ऐं सरकश इंसाननि ऐं जिन्ननि खे हर नबी जो दुश्मन बणायो आहे, जेके धोखे ॾियण लाइ हिक ॿिए जे मन में धुतारींदड़ ॻाल्हियूं वसवसा विझनि था। जेकॾहिं तुंहिंजो रब घुरे हा त उहे न कनि हा, तंहिं करे उन्हनि खे ऐं जेके अहिड़ा ठाहींदा आहिनि तिन खे दरगुज़र कर ऐं छॾे ॾे, त जीअं उन्हनि जूं दिलूं उन धोखे ऐं फ़रेब ॾांहुं मायल रहनि जेके आख़िरत ते ईमान नथा आणीनि ऐं उन ते राज़ी थी वेही रहनि, ऐं जेके बुरायूं हू करण चाहिनि था से कंदा रहनि। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त छाजे लाइ आऊं अल्लाह खां सवाइ के ॿिए खे फ़ैसिलो कंदड़ तलाश करियां, हालांकि उहो ई आहे जे अव्हां ॾांहुं पूरी तफ़सील सां किताब नाज़िल कयो आहे ऐं जिन खे असां अॻु में किताब अनायत कयो आहे ते चङी तरह ॼाणीनि था त बेशक उहो क़ुरान बि तुंहिंजे रब वटां वाकई बरहक़ नाज़िल थियल आहे, तंहिं करे तूं हरगिज़ शक कंदड़नि मां न थी जा। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब जो सुखुन कौल कानून ऐं हुकुम सचाई अदल ऐं इंसाफ़ में पूरो ऐं कमाल खे पहुतल आहे ऐं संदसि सुखुननि खे को मटाईंदड़ यानी तब्दील नथो करे सघे। संदसि हर ॻाल्हि कम या हुकुम अटल आहे ऐं हू सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं जेकॾहिं तूं ज़मीन यानी दुनिया वारनि जी अक्सीरत जे चवण ते हलंदे त हू तोखे अल्लाह जी राह खां भटकाए गुमराह करे छॾींदा। हू रुगो गुमाननि ऐं अनोमाननि ते हलनि था ऐं रुगो अटकल बाज़ी करे रहिया आहिनि। बेशक तुंहिंजो रब चङी तरह ॼाणे थो त केरु संदसि रस्ते खां भटकियल आहे, हू हिदायत वारनि खे बि खूब ॼाणे थो। पोइ जेकॾहिं तव्हां अल्लाह जी आयतुनि ते ईमान रखो था त जंहिं जानवर ते अल्लाह जो नालो वरितो वञे उन जे गोश्त मां खाओ, ऐं अव्हां खे छा थियो आहे जो उन मां नथा खाओ जंहिं ते अल्लाह जो नालो वरितो वियो आहे, हालांकि अल्लाह जंहिं खे तव्हां ते हराम कयो आहे तंहिं खे तव्हां लाइ खोले बयान कयो अथसि। उन जे जो अव्हां मजबूरी जी हालत में बुख सबब या मौत जी डप खां हराम ॾांहुं मजबूर या लाचार कया वञो। वाकई अक्सर माण्हू बग़ैर ॼाण ऐं तहक़ीक़ जे पंहिंजी ख़्वाहिशुनि मुताबिक़ माण्हुनि खे गुमराह कंदा रहनि था। बेशक तुंहिंजो रब अहिड़नि लीके लहंदड़नि हद ओरांगीदड़नि खे चङी तरह ॼाणे थो ऐं ज़ाहिरी या गुझा हर तरह जा गुनाह करण छॾे ॾियो। बेशक जेके माण्हू गुनाह कनि था तिन जी सज़ा खेनि जल्दी ॾिनी वेंदी जेकी हू कंदा हुआ। जंहिं जानवर ते अल्लाह जो नालो न वरितो वञे उन्हीअ खे न खाओ, बेशक उहा पधरी नाफ़रमानी आहे। ऐं बेशक शैतान पंहिंजे दोस्तनि जी दिलुनि में शक यानी वसवसा ऐं एतिराज़ तंहिं करे विझनि था त अव्हां सां झगड़ो कनि, ऐं जेकॾहिं अव्हां उन्हनि जी अताअत कई त बेशक अव्हां बि पक्का मुशरिक आहियो।